एक भी अहम खबर बेवास्ता शेयर कंदालूं ते एहतसाब अदालत में शरीफ खानदान खिलाफ रेफरेंस जी ॿधणीअ दौरान बरतानवी फॉरेंसिक लेबोरेटरी जे सरबराह रॉबर्ट रेडली जो बयान रिकॉर्ड कयो वियो आहे। बयान रिकॉर्ड करण दौरान रॉबर्ट रेडली खां नवाज शरीफ जे वकील ख्वाजा हारिस पारां आॾी पुछा कई वई। बरतानवी फॉरेंसिक लेबोरेटरी जे सरबराह रॉबर्ट रेडली चयो त 15 डिसंबर ते नेब टीम संदसि बयान कलमबंद कयो। नवाज शरीफ जे वकील ख्वाजा हारिस रॉबर्ट रेडली खां पुछाणो कयो त छा हुन जांच ऑफिसर खे ॿुधायो त संदसि ख़िदमतूं 30 जून ते हासिल कयूं वेंदियूं। रॉबर्ट रेडली वराणियो त मुंहिंजूं ख़िदमतूं 29 जून या वेझो वारनि ॾींहनि में हासिल कयूं वयूं। जंहिं ते ख्वाजा हारिस पुछाणो कयो त छा वटसि नेब खे रिकॉर्ड करायल बयान जी कापी मौजूद आहे। बरतानवी फॉरेंसिक लेबोरेटरी जे सरबराह हा में जवाब ॾिनो त ख्वाजा हारिस पारां शाहिद वटि बयान जी कापी मौजूद हुअण ते इतराज़ वारियो वियो। संदसि चयो त शाहिद वटि बयान जी कापी मौजूद हुअण जो मक़सदु खेसि डिक्टेट करणु आहे। ख्वाजा हारिस नेब प्रोसिक्यूटर जी मुदाख़लत ते बि कावड़ जो इज़हार कयो। अहम ख़बर अवां खे ॾिदा पिया हलूं त एहतसाब अदालत में शरीफ खानदान खिलाफ रेफरेंस जी ॿधणी दौरान बरतानवी फॉरेंसिक लेबोरेटरी जे सरबराह रॉबर्ट रेडली जो बयान भी रिकॉर्ड कयो वियो आहे। बयान रिकॉर्ड करण दौरान रॉबर्ट रेडली खां नवाज शरीफ जे वकील ख्वाजा हारिस पारां आॾी पुछा कई वई। बरतानवी फॉरेंसिक लेबोरेटरी जे सरबराह रॉबर्ट रेडली चयो आहे त 15 डिसंबर ते नेब टीम संदसि बयान कलमबंद कयो। इंतहाई अहम खबर अवां सां शेयर कंदा पिया हलूं। नाज़रीन अवां खे अपडेट कंदा पिया हलूं त नवाज शरीफ जे वकील जेको आहे ख्वाजा हारिस रॉबर्ट रेडली खां पुछाणो कयो आहे त छा हुन जांच ऑफिसर खे ॿुधायो आहे त संदसि ख़िदमतूं 30 जून ते हासिल कयूं वेंदियूं। रॉबर्ट रेडली वराणियो त मुंहिंजूं ख़िदमतूं 29 जून या वेझो वारनि ॾींहनि में हासिल कयूं वयूं। जंहिं ते ख्वाजा हारिस पुछाणो कयो त छा वटसि नेब खे रिकॉर्ड करायल बयान जी कापी मौजूद आहे। बरतानवी फॉरेंसिक लेबोरेटरी जे सरबराह हा में जवाब ॾिनो त ख्वाजा हारिस पारां शाहिद वटि बयान जी कापी मौजूद हुअण ते इतराज़ वारियो वियो। संदसि चयो त शाहिद वटि बयान जी कापी मौजूद हुअण जो मक़सदु खेसि डिक्टेट करणु आहे। ख्वाजा हारिस नेब प्रोसिक्यूटर जी मुदाख़लत ते बि कावड़ जो इज़हार कयो।